नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के कश्मोर का खबर दिना तो गुड्डू बइराज में फ़ाथल नामعلوم औरत समेत ताज़ो ॼावल ॿारड़ी जो लाश हथ पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल। गुड्डू पुलिस लाश के कढण लाइ टोबन की मदद से बाहर कढियो वियो। गुड्डू थाने जी हद गुड्डू बइराज सिंधु दरिया में लोड़ींदड़ नामعلوم औरत जो लाश बइराज के गेट नंबर 9 में फ़ाथल नजर आयो, जंहिं बाद अहिड़ो इतला इलाके वासियुनि गुड्डू पुलिस के ॾिनो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची टोबन की मदद से औरत के लाश के बाहर कढियो, जॾहिं त औरत की लाश से गॾु ताज़ो ॼावल ॿारड़ी जो लाश पिणु मिलियो आहे। पुलिस मूजिब लाश पुराणो ऐं ॻरियल हालत में मिलियो आहे। टोबन की मदद से लाश के बाहर कढियो आहे। लाश कपड़न में ताज़ो ॼावल ॿार जो भी लाश मिलियो हो। ॿिए पासे पुलिस औरत ऐं ॿार जो लाश खणा तालका अस्पताल कशमोर में पोस्टमार्टम लाइ मोकिलियो वियो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं लाश जी सुञाणप न थी सघी आहे ऐं न ई केस दाख़िल थी सघियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।